नौशर फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ खुराक खाते जे मुलाज़िमनि जो टाइम स्केल फौती कोटा ते अमल ऐं पढ़ियल चौकीदारनि खे सीनियरिटीअ मूजिबि प्रोमोशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। प्रेस क्लब आॾो एहतजाज। उन मौक़े ते फौजी एम्प्लॉइज़ फेडरेशन सिंध जे सदर जावेद यूनुस, राजपर मोहम्मद गोपांग ऐं गुल मोहम्मद ऐं ॿियनि चयो त फौज खाते अंदरि अंधेर नगरी चरबट राजा जो कानून हली रहियो आहे। हिक पासे करप्शन में मुलविस ऑफिसरनि जा प्रोमोशन कया विया आहिनि ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते रखियो वियो आहे, पर अफ़सोस जो खाते अंदरि 24 कलाक ड्यूटी ॾींदड़ पढ़ियल लिखियल क्वालिफाइड चौकीदार, पटेवालनि, ड्राइवरनि समेत नंढनि मुलाज़िमनि खे प्रोमोशन बि न पिया ॾिना वञनि। नई वरी वज़ीर आला सिंध जे लेटर जे बावजूदि बि सेक्रेटरी फूड ऐं सेक्रेटरी फाइनेंस मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾियण लाइ तयारु आहे, जेका नंढनि मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ीअ जी इंतिहा आहे। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में 7 मार्च सूमर ॾींहुं सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।